जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां। राणीपुर थाणे जी अदा ॻोठ वॾा बेलार मां 2 नौजवान भेनरूं गुलाम फातिमा ऐं हसरत ख़ातून बेलार मुबैना तौरु अॻवा नारियुनि जी वारसनि अमड़ जिंदल ख़ातून बेलार नाज़बानो सिकंदर अली मंसूर अली मोहसन बेलार ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब राणीपुर जे साम्हूं एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त गुज़िरियल राति 15 खां वधीक हथियारबंदनि असांजे घरनि मथां हमिलो करे 2 नौजवान भेनरुनि खे अॻवा करे खणी विया आहिनि। असां वाक़े जो इतला पुलिस खे पिणु ॾिनो आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदारनि ख़िलाफ़ु का बि कार्रवाई न कई आहे। उन्हनि चयो त असां ग़रीब माण्हू आहियूं, जवाबदार बासर आहिनि, उन करे असांजी केर बि ॿुधण वारो न आहे। उन्हनि आई जी सिंध DIG सखर SSP खैरपुर अपील कई आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ु केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं नारियुनि खे बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में थाणे आॾो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासूं। हिंगोजा रिपोर्टर मोहसन फयाज़ सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ DHO खैरपुर तस्लीम अहमद खमीसानी जो रूरल हेल्थ सेंटर हिंगोजा ते ओचितो छापो हणी इस्पताल जी विज़िट कई। ॾुटिंदा ग़ाइब रहंदड़ डॉक्टरनि डॉक्टराणियुनि अमले ऐं MS खे छंड साफ़ इन शहरनि सां गॾिजाणी करे शहरनि जा मसइला ॿुधा। शहरनि DHO जी पहुचंदे ई इस्पताल इंतिज़ामिया ऐं इलाज जूं सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। उन मौक़े ते DHO खैरपुर एक्शन वठी इस्पताल जा मसइला जल्द हल कराइण जी मुकमिल ख़ातिरी कराई।